नौशर फिरोज खां ख़बर शामिल कयूं पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो में मंशात सरेआम हलण लगी। आइस नशो इंजेक्शन ड्रग्स अफीम चर्स ज़ेड 21 सोपारियों ऐं नशेआवर सोपारियों मोरो शहर अंदर सरेआम हलण लगी। शहरी सख्त परेशानी से बूंद रहा है। नौजवान नस्ल तबाही के किनारे ते शहरन जो चवण है त मंशात जो घोरक धंधो सजे शहर में हले थो। शहर के गलियुनि चौकन चौराहन ते सरेआम हले थो ऐं शहर के नौजवान तबको पढ़ाई के बजाय नशो वापराइण लगो है। सोशल समाजी वर्कर बदरुद्दीन लांगा मोरो प्रेस क्लब पहुंची एहतजाज कयो। उन IG सिंध SSP नौशर फिरोज आबिद बलोच के अपील कई त इन मामले जो फिलफोर नोटिस वठी जांच कराए मुलविस जवाबदारन खिलाफ कानूनी कार्रवाई करे शहरन के ऐं नौजवान नस्ल के बचाइण की अपील तो करिया। सोशल वर्कर ऐं समाजी कारकुन मोरो शहर जो बदरुद्दीन लांगा आइस में अगे हिकिड़ो लंगा गुज़ारियो, उनखे महीनो ई कोन गुज़रियो आहे। मथां वरी कल्ह मुदसर मैदी समो छोकिरो नौजवान सोनो सिधारो गुज़ारियो। उन जे बारे में थोरो बदरुद्दीन लांगा खां पुछूं था। साईं, आइस इंजेक्शन ये नशा वधी विया आहिनि मौतमार। साईं, असां ज़िले इंतिज़ामिया खे परज़ोर मुतालबो था कयूं त साईं तव्हां SSP आबिद बलोच साहब ये जो मोरे ऐं मोरे के आस पास में जो ही नशेआवर इंजेक्शन ऐं जो है ही जो आइस जो नशो वापराइनि पिया जेके इन्हनि जा मंशात फिरोशन उन्हनि जे ख़िलाफ़ तुरत एक्शन वठी इन्हनि खे कानून जी गिरफ़्त में आणियो त बहितर थींदो। नौजवान जूं ज़िंदगियूं तबाह बर्बाद पियूं थियनि मोरो जे अंदरि। ऐं हीउ जेको नशो जेको आइस जो आहे ही तमामु ख़तरनाक आहे जेको नशो आहे। नौजवान जेके नसुल आहिनि असांजा इन में मुब्तला थी विया आहिनि। तव्हां ॾिसंदो त रोडनि ते ईअं लाश पिया आहिनि ॼण को हिते हिन दुनिया में ॼाओ ई कोन को माण्हू। सो इन जे लाइ मोरो SHO ग़ुलाम शबीर दिलवानी साहब ऐं ज़िले इंतिज़ामिया SSP आबिद बलोच साहब खे असां परज़ोर मुतालबो कयूं था त साईं इन शइ ते तुरत एक्शन वठी इन में जेके वंशात फिरोश आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त क़दम खयो वञे। नौजवान जूं ज़िंदगियूं बचायो। ख़ुदा जो